ईरान हुजे या कोई भी मुल्क हुजे उनखे पंहिंजे दिफ़ा करण जो पूरो हक़ आहे ऐं हू पंहिंजे मुल्क जे दिफ़ा लाइ कुझु बि ठाहे सघे थो। यून साहब हिन ते पाबंदी न हुजणु खपे। आई थिंक बिल्कुलु न हुजणु खपे, लेकिन ॾिसो मां इहा ई शइ चईंदुमि त जॾहिं बि इंसान को कानून ठाहींदो आहे उहो सभिनी खां पहिरियां पाण खे सिक्योर कंदो आहे। त जीअं साईं ॻाल्हि कई बिल्कुलु UN आहे, इहा सिर्फ़ु छा आहे जो जंहिंजी ठहियलु आहे हुननि खे ख़बर आहे त उनखे असांखे जंहिं महिल असांजे अगेंस्ट ईंदी त उनखे वीटो कीअं करिणो आहे। त उहो स्ट्रक्चर बेसिकली ठहियलु ई आहे त हू हुननि जे अगेंस्ट न वञे, हू ॿियनि जे अगेंस्ट यूज़ थी सघे थो, अमेरिका थी वियो या इज़राइल थी वियो, हू हुननि जे अगेंस्ट तव्हां मूंखे ॾेखारियो त कॾहिं जेको आहे इवन ही मिडल ईस्ट में चवनि था त ईरान थ्रेट आहे छो त ही न्यूक्लियर थी वेंदो। साॻे मिडल ईस्ट में इज़राइल वेठो आहे, उनखां कोई नथो पुछे। हू चवनि था असां वटि इन करे छो त असां अमन चाहींदा आहियूं। हाणे ही को जवाबु न आहे, लेकिन हू हुनखे न चईंदा कुझु बि। तंहिं करे चईंदा आहिनि त इंसानु कानून ठाहींदो त पाण खे सिक्योर कंदो। कानून हमेशह ख़ुदा जो हूंदो आहे छो त हू सभिनी खे सभु हुनजे लाइ बराबरि आहिनि। त उहो इन करे, पर हिते छा आहे अनफॉर्चुनेटली थींदो ईअं आहे जो जेको माइट आहे उहो राइट आहे। त उहो कानून इन तरीक़े सां ठाहींदो आहे त जीअं पंहिंजो पाण खे बचाए सघे। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई ईरान जी, त बिल्कुलु हुन ते सैंक्शन छो आहिनि। पहिरियां त हू इहो जस्टिफाई कनि त हुन ते सैंक्शन आहिनि छो। हू पंहिंजी ख़ुदि मुख़्तार आहे, हू पंहिंजो ऑयल आहे या जेकी बि ट्रेड करणु चाहे थो, जेको हुन सां करणु चाहे थो उहो हुन सां करे। लेकिन हुननि हिन खे शेकल्स में रखियो ई इन करे आहे त ही अॻिते न वधी वञे, छो त हुननि में पोटेंशियल आहे। तव्हां ॾिसो हुननि जो जेको बि काबीना जो माण्हू आहे हू सभु PhDs आहिनि डिफरेंट फील्ड्स में। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त ईअं बि न त ॿाहिरां मेजोरिटी में हुननि जा पंहिंजा ईरान मां ई PhD थियल आहिनि। त माना हुननि जो जेको इंस्टीट्यूशन आहे या जेको तालीम जो मयार आहे उहो एतिरो सुठो आहे जो मेड इन, असां चईंदा आहियूं मेड इन पाकिस्तान, त उहो हर शइ मेड इन ईरान आहे। फूड खां वठी वेंदे हुनजा जेके वेपन्स आहिनि, मिज़ाइल्स आहिनि, सभु मेड इन ईरान आहिनि। तंहिं करे उहो हिन महिल ताईं 40 ॾींहं थिया आहिनि त हू बैक ऑफ न कयो हुन, अमेरिका पोइ हिते हटी वियो, छो त हू हर शइ पंहिंजी पाण था ठाहिनि। बिल्कुलु। ऐं हू अथोराइज़ कनि पिया पंहिंजे माण्हुनि खे बि त हा तव्हां जंग में हिसो बि वठी सघो था। ऐं मूंखे हैरानी हुई इहो जज़्बो ऐं जोश ॾिसी करे त 1.25 करोड़ माण्हू पंहिंजी रजिस्ट्रेशन कराइण आया आहिनि त असां जंग में हिसो वठंदा। इन ते तव्हां जेको ट्रम्प आख़िरी ट्वीट कयो त मां ईरान जी जेका सिविलाइज़ेशन आहे उहा ख़तमु करे छॾींदुमि, मां हुनखे डिस्ट्रॉय करे छॾींदुमि, त उन महिल हुननि चयो त असां पुलनि ते हमला कंदासीं। ईरान US चयो त असां पुलनि ते हमला करे हिन जा सभु कुझु स्ट्रक्चर ख़तमु कंदासीं। माण्हू घरनि मां निकिरी करे पुलनि ते अचे बीह रहिया त ठीकु आहे, तव्हां पुलनि सां गॾु असांखे बि ख़तमु कयो। इहो हिकिड़ो जज़्बो हुबुल वतनी चइबी, हुबुल वतनी, बिल्कुलु हुबुल वतनी हुजणु खपे। इनखे हुबुल वतनी ऐं हुन खां बाद में इहा सॼी कुर्बानी तॾहिं माण्हू ॾींदो आहे जॾहिं पंहिंजे वतन सां सचो हूंदो आहे, पंहिंजे मुल्क सां सचो हूंदो आहे। सही। पर इनखे कंपेरिज़न कयूं असां त ज़ाहिर आहे असां वटि उहा सिचुएशन आहे ई कोन। इन ॻाल्हि खे ज़रूरु कंटिन्यू कंदासीं त असां वटि कहिड़ी सिचुएशन आहे, असां में हुबुल वतनी केतिरी आहे ऐं फॉरेन पॉलिसीज़ छा आहिनि।